Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. नवाज शरीफ जी मेडिकल रिपोर्ट जी जांच लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। मेडिकल बोर्ड नवाज शरीफ जी लंडन में मसरूफियतन जो जायज़ो वठे। अटॉर्नी जनरल जो पंजाब हुकूमत के ख़त। अटॉर्नी जनरल ऑफिस पारां लिखियल ख़त में चयो वियो त शहबाज शरीफ नवाज शरीफ जी सिहत बाबति 8 दस्तावेज़ जमा कराया। आख़िरी दस्तावेज़ 8 जुलाई 2021 ते लाहौर हाई कोर्ट में जमा कराया वियो हो। 11 जनवरी ते वफ़ाक़ी काबीना जे इजलास में नवाज शरीफ पारां ज़मानत जे ग़लत इस्तेमाल वारे मामले ते गौर कयो वियो हो। नवाज लीग ऐं JUI विच में हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी रिथ के PDM जे ईंदड़ इजलास जे एजेंडा में शामिल करण ते इतफ़ाक़। 23 मार्च से महांगाई मार्च अणचर करार। शहबाज शरीफ ऐं मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात बाद चयो आहे त 5 जनवरी ते PDM जे इजलास में हुकूमत खे घर भेड़ो करण जे ऑप्शन ते गौर कयो वेंदो। हुकूमती इतिहादनि खे अपील आहे त मुल्क ऐं अवाम जे मफ़ादनि लाइ सोचीनि। KP जी मकानी चूंडनि में इदारा न आया त नतीजा सभिनी जे अॻियां आहिनि। उमीद त आम चूंडनि में साॻी रवायत बरक़रार रहंदी। इदारनि जी इज़त आइनी हदनि में रही किरदार अदा करण सां आहे। मिनी बजट सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। मुल्क 74 सालनि जे ॾुखे तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। PDM महांगाई ख़िलाफ़ अवाम जो आवाज़ बणिजंदी। जो आपकी हुकूमत ने ये उनका मुतालबात मानते हुए हमारा स्टेट बैंक का आलमी इदारों के सामने गुलामी की बंदोबस्त किया है, जो कौम का बैंक है, हम उनके पास नहीं जा सकते हैं और फिर जबरदस्ती हमें कमर्शियल बैंक्स के पास जाने पड़ेंगे, इंटरनेशनल के बैंक्स के पास जाने पड़ेंगे और उनके कंडीशंस पे मजबूर होना पड़ेगा। आपने इस बिल में स्टेट बैंक की गवर्नर का टर्म को 3 साल से 5 साल तक इजाफा किया है और साथ साथ आपने उनका पे को 1 करोड़ 50 लाख का बंदोबस्त किया है। माशाल्लाह जो स्टेट बैंक के ओहदेदार होंगे वो ना नैब या FIA को जवाबदेह होगा। तो खान साहब ने एक बार फिर इस स्टेट बैंक की बिल में NRO दिलवाया है हमारे स्टेट बैंक के ओहदेदारों के लिए, अपने लिए। हुकूमत स्टेट बैंक के IMF जी गुलाम बणाइण जो बंदोबस्त करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान पाण बनी गाला खां वज़ीर आज़म हाउस ताईं हेलीकॉप्टर ते सफ़र करे थो, पर अवाम खे साइकिल ते आणे छॾियो आहे। आम माण्हू वञे त केॾांहुं वञे। इन सदीअ जे बहरान जो नालो इमरान खान आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल चयो त मिनी बजट में वधीक महांगाई, बेरोज़गारी, गुरबत जो बंदोबस्त कयो पियो वञे। हुकुमराननि अना ऐं ज़िद में अहिड़ा मुआशी फ़ैसिला कया जो महांगाई जा रिकॉर्ड टुटी विया। शहबाज शरीफ त मुफ़्त में लैपटॉप विराईंदो हो, पर तव्हां उन ते बि वधीक टैक्स लॻाए छॾिया। वफ़ाक़ी सरकार कुदरती आफ़त में बि गुम थी वेंदी आहे। बिलावल सिंध में भाणजे स्मगलिंग जी तरदीद करे छॾी। सिंध ॾोहारनि स्मगलर्स ऐं ज़ख़ीरो करण लाइ महफ़ूज़ पनाहगाह बणिजी वई आहे। पीपल्स पार्टी हुकूमत रुगो स्मगलिंग न पर ज़ख़ीरा अंदोज़ी में बि मुलविस आहे। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो त सिंध में करप्शन रियासती निज़ाम खे मफ़लूज करे छॾियो आहे। बिलावल हिकु ॾींहुं बि कमु कयो हुजे हा त खेसि टैक्सिस जी ख़बर पवे हा। नवाज़ लीग वारा ॾेवाल निकल मईशत ॾेई विया हुआ। मौजूदा हुकूमत ॾुखिया फ़ैसिला करे मुल्क खे ॾीवालपणे खां बचायो। असांजी हुकूमत में पटे वाले तपेदार ऐं फालूदे वारनि जे अकाउंट्स मां अरबें रुपया नथा निकिरनि। केतिरा भेरा वॾे भाउ खे घुराईंदो, वॾो भाउ बि बेज़ार थी वेंदो त नंढो भाउ रोज़ मार खाई ईंदो आहे। नवाज़ लीग MNA ख़्वाजा आसिफ तरफ़ां मुल्क में समूरनि ख़ामियुनि जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म करार। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त हुकूमत खे पंहिंजनि सिफ़नि में वेठल चोर ऐं लुटेरा छो नथा नज़र अचनि। हुकूमती वज़ीर ॿुधाईनि त चाहे वारे जे अकाउंट में अरबें रुपया किथां आया। स्टेट बैंक IMF जी ब्रांच बणिजी वई। बैंक जे अॻियां स्टेट वारो लफ़्ज़ हटाए छॾियो। स्टेट बैंक जो गवर्नर वज़ीर आज़म खां बि वधीक ताक़तवर बणिजी वियो आहे। पाकिस्तान में सभ खां वधीक सस्ती शइ मौत आहे। हुकूमत मौत खां सवाइ हर शइ ते टैक्स लॻाए छॾियो आहे। अख्तर मेंगल क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब दौरान चयो त बलोचिस्तान में इंसानी आफ़तनि ते केरु बि नथो ॻाल्हाए। सूबे में इंसानी अलमिया वधी रहिया आहिनि। CPAC में गवादर ते अरबें रुपया ख़र्च थियनि था, पर मक़ामी माण्हुनि खे पीअण जो पाणी बि नथो मिले। सुई मां निकितल गैस मुल्क जी कुंड कुड़छ ताईं पहुती, पर डेरा बुगटी खे नाहे मिली। बलोचिस्तान में वसीला आवाम जी मिल्कियत आहिनि।
सूबे के वसीलनि ते मीना ऐं जुमा बाज़ार लगाई वेंदी आहे। हुकुमराननि जा अमल ॿुधाइनि था त बलोचिस्तान जे वसीलनि खे माले गनीमत समझी लुटी रहिया आहिनि। बलोच अवाम ताक़तवर सां विढ़ी नथो सघे पर उन्हनि जे अॻियां बीही सघे थो। टंडो जाम ऐं टंडोल हयार में कच्चे शराब जो कुदो कारोबार धड़ाधड़ इंसानी हयातियूं इड़काइण लॻो। कच्चो शराब वापराइण सबबि वधीक 5 ॼणा फौत थियण बाद 2 ॾींहनि में फौतनि जो अंग वधी 15 थी वियो। डीआईजी हैदराबाद SHO टंडो जाम खे मुअत्तल करे 4 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी। डीआईजी हैदराबाद चयो आहे त फौतियुनि बाबति अंग करे रिपोर्ट नाहे मिली। लॻे थो त फौतियुनि जे मौत जो कारण कच्चो शराब आहे। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन तरफ़ां बि फौतियुनि ते ॻणती ज़ाहिर। सिंध सरकार खां कच्चो शराब विकिरो कंदड़ ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एक्शन जो मुतालबो। केमिकल जो शराब है कच्चो उहो वापरायो उन खां पोइ इन जी तबियत ख़राब थी वई। इन केमिकल जूं रिपोर्टूं असां वटि आहिनि बाक़ाइदे सिविल जी। जेकॾहिं पुलिस चए थी त मां कोन पियो असां वटि सबूत आहे। इहो इंतिज़ामिया जी जेका रवैयो आहे इहो त निहायत ई अफ़सोसनाक आहे। तव्हां सैंपल वठो, पोस्टमार्टम नथा कराए सघो, तव्हां मेडिकल सैंपल वठो, उन्हनि जी टेस्टूं करायो त हक़ीक़त सॼी साम्हूं थी वेंदी। हैदराबाद ज़िले की पुलिस कच्चे शराब सूदो मनशा के कारोबार और बदनमी के कंट्रोल करने में नाकाम। टंडो जाम टंडोल हयार और नसरपुर में शहरन के ॾोहारनि के रहमो करम से छड़ियो वियो। शहरन बदअमनी मनशा के कारोबार और ॾोहारनि की छुड़वाक वारदातुनि जो ज़िम्मेवार पुलिस के करार दी छड़ियो। DIG और SSP हैदराबाद अमली कदम खणण बदिरां बयानन ताईं महदूद। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां वठूं था शॉर्ट ब्रेक।